बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सो पिया दरिया न्यूज़ आया सुभान खोसो। कश्मीर ज़िले अंदर एक भेरो ॿीहर बदअमनी जे बाह जो ख़बरूं रिपोर्ट थियनि पियूं। 35 खां वधीक जेके माण्हू आहिनि उहे कश्मीर जे कचे में धाड़ेलनि वटि जरगमाल बणियल आहिनि। इहे सिर्फ़ु उहे जेके रिपोर्ट थियनि पिया, उन सां गॾु तक़रीबन 100 खां वधीक जेके माण्हू उहे कश्मीर जे कचे में मुल्क जे मुख़्तलिफ़ सूबनि खां आयल उहे बेधाड़ेलनि वटि बांदी आहिनि, पर उहे रिपोर्ट न पिया थियनि। को बि SSP चार्ज वठण लाइ तयारु न आहे। शबीर सेठार SSP कश्मीर मुक़ररु थियो ऐं चार्ज छॾे हलियो वियो। IG ॿ भेरा कश्मीर आयो, पर मामलात हल न पिया थियनि। उन सां गॾु धाड़ेल मुग़विन जूं नाज़ेबा वीडियोज़ ठाहे, मुख़्तलिफ़ तशदुद जी वीडियो ठाहे चैंपियन थियण जी कोशिशि कनि पिया, पर सुभाणे जॾहिं इन्हनि ख़िलाफ़ु ऑपरेशन थींदो त पोइ छा थींदो, इन सॼे मामले ते अॼु जे हिन प्रोग्राम में गुफ़्तगू कबी। जी मां चयो त कश्मीर ज़िले अंदरि हिकु भेरो ॿीहर बदअमनी जे बाह जूं ख़बरूं रिपोर्ट थियनि पियूं, पर ईअं न आहे त कश्मीर पहिरियां को बदअमनी जी बाह खां आजो रहियो आहे। कश्मीर सरहदी ज़िलो आहे। कश्मीर ज़िले अंदरि पाण इहो पहिरियां चवंदा रहिया आहियूं त कश्मीर ज़िले अंदरि सालनि खां अगवा बराए तावान जी हिकु इंडस्ट्री हले पई। उहा इंडस्ट्री ईअं हुई त मुल्क जे मुख़्तलिफ़ सूबनि मां औरताणे आवाज़ ते माण्हू रिखिजी मुख़्तलिफ़ लालचनि ते, मुख़्तलिफ़ शयूं वठण जी लालचनि ते कश्मीर जे कचे में अचनि पिया, अगवा थियनि पिया, केतिरा महीना उते बांदी रहनि पिया, पोइ उनखां पोइ लखे रुपया भुंग ॾेई वापसि थींदा रहिया। पुलिस खे एकड़ो ॿेकड़ो करे को माण्हू हथु लॻी वियो त पुलिस उहा प्रेस कॉन्फ्रेंस करे इहो ॿुधाए छॾींदी हुई त भई हिन माण्हू खे औरताणे आवाज़ ते अगवा कयो वियो, इनखे बाज़ियाब करायो वियो, पर कॾहिं पुलिस संजीदा थी करे इहो न ॿुधाइण जी ज़हमत महसूसु न कई त उनखे कहिड़े टोले अगवा कयो। कॾहिं बि पुलिस ऑफिशियल तरीक़े सां बाज़ाब्ता तौर ते वेही करे इहा प्रेस कॉन्फ्रेंस न कई त भई हेतिरा जेके माण्हू आहिनि उहे अगवा थी विया, अगवा मोटनि था, कहिड़ो जेको टोलो सरगर्म आहे, कहिड़ो टोलो इहे सॼियूं वारदातूं करे थो, उनजी रस्ताडो कीअं थियणु घुरिजे। अगरि पुलिस चाहे त इहे जेके माण्हू आहिनि इहे ईअं कचे में कोन था, जहाज़नि ज़रिए कोन था वञनि, इहे पुलिस जी चौकियूं क्रॉस करे मुख़्तलिफ़ तरीक़े सां वञनि पिया, पर पुलिस गैर संजीदा रही। कहिड़े सबबनि जे करे गैर संजीदा रही, कहिड़नि जो हिसो पती मुक़ररु थियल हो, कंहिंजे करे पुलिस जेको आहे त गैर संजीदा रही ऐं इहो जेको धाड़ेल कल्चर ऐं अगवा जी इंडस्ट्री वधी वण थी वई आहे। हाणे उन्हनि साॻियुनि धाड़ेलनि वरी शहरनि जो रुख़ कयो आहे। जॾहिं हाणे मक़ामी माण्हू अगवा थियनि पिया, मक़ामी ट्रांसपोर्टर अगवा थियनि पिया, त हाणे उहे मामलात रिपोर्ट थियनि था ऐं तंहिं करे माण्हुनि खे हाणे लॻे थो त का बदअमनी वधी वई आहे। पर इहो जेको अगवा वारो धंधो आहे इहो सालनि खां कश्मीर जे कचे में जारी आहे, हलंदो रहे पियो, पर हाणे जेका अजीब सूरत हाल उहा पैदा थी आहे त मक़ामी माण्हुनि खे शहरनि मां अगवा कयो थो वञे, रोडनि रस्तनि तां अगवा कयो पियो वञे, तंहिं करे मक़ामी माण्हुनि जो ख़ौफ़ वधियो आहे ऐं मामलात अख़बारनि TVs ताईं रिपोर्ट थियनि था, मामलात थाणनि ते पहुचनि था, मामलात मक़ामी सहाफ़ियुनि ते पहुचनि था, तंहिं करे इहे मामलात रिपोर्ट थियनि पिया। पर इहो बदअमनी जो जेको सिलसिलो आहे, इहो कारोबारु आहे, इहो कश्मीर जे कचे अंदरि सालनि खां जारी आहे। हाणे जंहिंमें इन शिदत आई आहे, हिकु त शिदत इहा इन करे आई आहे जेको ज़ाहिरी तौरु लॻो, पहिरियां SSP इरफान समो लॻो, घोटकी में बि सिंध हुकूमत अहिड़ी प्रैक्टिस कई, तनवीर तुने खे जेको आहे त SSP घोटकी खे इहा 4 मिलियन खे फ्री हैंड ॾिनो। उन नतीजे तौर ते सुल्तू शर खे उन ते जेको आहे त मुबैना हिकिड़े मुक़ाबले में मारे छॾियो। अहिड़े तरीक़े सां हाणे सिंध हुकूमत इहा कोशिशि कई त भई इरफान समो खे हिते जेको आहे SSP कश्मीर लॻायो वञे। उहो जी हिते लॻो त उन मुख़्तलिफ़ बैटरी चोरनि ॿियनि टिनि खे पंहिंजी दहशत ऐं पंहिंजो दाबो बरक़रार रखण लाइ उन्हनि खे फुल फ्राए कयो। नतीजे तौर ते अजमल सामंत साहब जी शहादत जो वाक़ियो पेश आयो ऐं उनखां पोइ हिकु भेरो ॿीहर वरी इरफान समय खे शिकारपुर ऐं शबीर सेठार खे वरी SSP कश्मीर लॻायो वियो। शबीर सेठार SSP कश्मीर जी मुक़ररी थी। जीअं मुक़ररु थियो हिकु भेरो ॿीहर धाड़ेलनि जे शहरनि वारी वारदातनि में वरी इज़ाफ़ो आयो। नतीजे तौर ते शबीर सेठार साहिबु मोकल ते रवानो थी वियो। ज़रिया इहो ॿुधाइनि था त शबीर सेठार सिर्फ़ु इन करे चार्ज छॾी आहे छाकाणि त हुनजा कुझु जेके माइट आहिनि उन्हनि जो जेको तालुक़ु आहे उहो खानपुर, शिकारपुर वारे खानपुर सां आहे। तंहिं करे हुननि इहो सम्झो त अगरि हू सुभाणे कंहिं मक़ामी ताक़तवर माण्हू ख़िलाफ़ु, कंहिं ॾोहारियुनि ख़िलाफ़ु अगरि का कार्रवाई कंदा, छा असां वटि इहो थींदो रहियो आहे, इहो रिवाजु रहियो आहे त पलान तौर ते धाड़ेल पोइ हुननि जे माइटनि, पुलिस ऑफिसरनि जे माइटनि खे टारगेट कंदा रहिया आहिनि। तंहिं करे शबीर सेठार इहो जेको चार्ज आहे इहो छॾे करे हलियो वियो आहे। पर इहे मामले में शिदत अची त आख़िर ठीकु आहे,
पुलिस संजीदा थी वई, सिंध हुकूमत संजीदा थी वई त बाबा कश्मीर में बदअमनी जी बाहि आहे। आख़िर इहो ॿुधाइण लाइ तयारु छो न आहिनि त भई केरु इन सॼे जेको बदअमनी जेके धंधो आहे, इहो जेको कारोबार आहे, इहो अगवा बराए तावान जो माण्हू वञनि था मोटनि था, केरु मुलविस आहे? आख़िर पुलिस IG बहिरा बि आयो आहे, सही ॻाल्हि आहे, पुलिस ऑफिसरनि हेठिन ऑफिसरनि सॼी ब्रीफिंग ॾिनियूं हूंदियूं। आख़िर पुलिस संजीदा थी छो नथी ॿुधाए त भई आख़िर केरु इन सॼे मामले में मुलविस आहे? कहिड़ो को सियासी भोतार आहे, को ॿियो आहे, को ताक़तवर कहिड़ो माण्हू आहे जेको पुलिस खां ताक़तवर आहे ऐं पुलिस बेवस आहे, मजबूर आहे, कार्रवाई नथी करे? ज़रिया इहो बि ॿुधाइनि था त SSP खोड़ अहिड़ा आहिनि जेके चार्ज वठण लाइ तयारु आहिनि, अचण बि चाहिनि था, पर उहो चवनि था त भई जीअं तनवीर तुने खे घोटकी में फ्री हैंड मिलियल आहे, सियासी मुदाख़लत खां उहो आजो आहे, तंहिं करे अगरि बग़ैर सियासी मुदाख़लत जे फ्री हैंड ॾिनो वेंदो त खोड़ SSP ईंदा ऐं उहो दावा बि कनि था त कश्मीर जे कचे जो जेको अमन आहे, कश्मीर जे शहर ज़िले जो जेको अमन आहे उहो बहाल कराए ॾेखारींदा। पर संजीदा सवाल इहो ज़रूरु आहे, हर माण्हू हाणे बाशूर माण्हू इहो सवाल करण ते मजबूर आहे त भई आख़िर इहे थिए छा पियो? हीअ कीअं अचानक हीउ सिलसिलो वधी थो वञे ऐं पुलिस एॾी लाचार आहे, एॾी बेवस आहे, छो एॾी बेवस आहे? बहरहाल इहो बहितर जवाबु त IG सिंध या जेके SSP कश्मीर में लॻल आहिनि या जंहिंखे वटि चार्ज आहे उहे ॿुधाए सघनि था। पर उन सां गॾु हिकिड़ी अहम ॻाल्हि ॿी बि आहे, उहा इहा आहे त कश्मीर कचे अंदरि सभु जेके माण्हू धाड़ियल न आहिनि, मुख़्तलिफ़ मुमकिन आहे केस उन माण्हुनि ते आहिनि, रूपो ज़रूरु आहिनि, बिरादरनि जा जहिड़ा बि आहिनि, ऐं उन सां गॾु जेके धाड़ियल बि आहिनि जिन ते केस आहिनि, जेके माण्हू अगवा करण वारे मामले में मुलविस बि माण्हू आहिनि, उन्हनि माण्हुनि खे हाणे इहो सम्झणु घुरिजे त उन्हनि वटि कचे अंदरि जेतिरी लातादाद ज़मीन आहे, अगरि हो इंसान थी करे रुगो ज़मीननि जी आमदनी बि खाइण जी कोशिशि कनि ऐं इहे जेके अगवा, इहे माण्हू खणणु, इहो धंधो इहो अगरि बंदि करे छॾनि त मुंहिंजे ख़्याल में हुननि लाइ खोड़ आमदनी जो ज़रियो ऐं ख़ुशि तरीक़े सां बहितर अंदाज़ में पंहिंजे बचनि जो रोज़गार करे सघनि था। पर अगरि हू नथा सम्झनि त जंहिं अंदाज़ में उहे चैंपियन थी करे नाज़ेबा वीडियोज़ ठाहिनि था, उन सां गॾु माण्हुनि खे अगवा कंदड़ माण्हुनि खे तशदुद कनि था, उन्हनि खे ज़ंजीरनि में ॿधी करे जेको तशदुद कनि था, उन सां अवाम में जेका कावड़ जी लहर पैदा थिए थी, उहे अंदाज़ो सम्झी छॾनि त जंहिं अवाम जी कावड़ में शिदत अची वई ऐं पोइ रियासत अवाम जी कावड़ ॾाढो मजबूर थी पई ऐं कश्मीर जे कचे में अगरि ऑपरेशन थियो त पोइ सावनि सां सुकनि सां गॾिजी चवंदा आहिनि सावा बि सड़ंदा, पर धाड़ियल त रियासत खां ॾाढा न आहिनि, रियासत खां ॾाढा थी बि नथा सघनि, पोइ उहे पंहिंजी ज़िंदगियूं त विञाए वेहंदा, पर उन सां गॾोगॾु नतीजे तौरु पंहिंजे बचनि जो जेको गुज़र सफ़र जो ज़रियो आहे उनखे बि विञाए वेहंदा। ऐं अगरि रियासत ऑपरेशन कयो कश्मीर जे कचे अंदरि त पोइ जॾहिं धाड़ियल ख़तमु थींदा, पोइ लखें एकड़ जेका ज़मीन मुख़्तलिफ़ बिरादरनि जे माण्हुनि वटि कब्ज़े हेठि आहे, अगरि सुभाणे उहा ज़मीन सरकार पंहिंजी तहवील में वठी छॾी त पोइ उन्हनि जे बचनि जो छा थींदो? तंहिं करे कश्मीर जे कचे जे धाड़ियलनि खे शायदि इहा ॻाल्हि सम्झ न अचे, पर आम जेके माण्हू आहिनि, जेके ग़रीब आहिनि, बिरादरनि जे जहिड़नि सबबु मजबूरी सबबु कचे जो रुख़ अख़्तियार करे वेठल आहिनि, उन्हनि माण्हुनि खे इन तरफ़ ध्यानु ॾियण जी ज़रूरत ज़रूरु आहे। त अॼु प्रोग्राम सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू, कंहिं ॿिए मामले मुलाक़ात थींदी। अला भाई।